मां कॾहिं कॾहिं सोचींदो आहियां त असांजा फनकार सिर्फ़ इश्क ते था ॻाइनि ऐं मां लफ़्ज़ न ॻाल्हाईंदुसि। हिन वक़्तु अलाए छा छा पियो हले, दॿ झल ॿियो टियों घणो कुझु थो हले। धरती ते ॻाइणु घुरिजे, समाजी मसइला ॻाइणु घुरिजनि। यतीमी छा आहे, यतीम ॿार पंहिंजी ज़िंदगी कीअं थो गुज़ारे उन ते ॻाइणु घुरिजे। मिसकीन पंहिंजी ज़िंदगी कीअं थो गुज़ारे उन ते ॻाइणु घुरिजे। पर मूंखे अफ़सोस आहे त असांजा सिंध जा शाइर अलाए ख़बर न आहे अलाए केॾांहुं हलिया विया, अलाए केॾांहुं गुम थी विया। इहो ई हिकिड़ो कारण आहे जो 5 साल थिया आहिनि मां ही कैसेट जी फील्ड छॾे वियो आहियां। मुंहिंजो सिर्फ़ु कारण इहो आहे, मुंहिंजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त सिंध जा समाजी गीत हुजनि जंहिंमें सिंध जे मसइलनि जी पज़ीराई थिए त सिंध में छा पियो थिए। बाक़ी इश्क आहे जेको कुझु बि हले पियो, मूंखे को एतिराज़ु कोन्हे। हर को माण्हू पंहिंजी रोज़गार करे थो, पंहिंजी पेट जी पूजा करे थो पियो। पर यार खाइबो आहे, पेट जी पूजा बि कबी आहे, पर कंहिं सुठे तरीक़े सां कबी आहे। त हाणे तव्हां हरू भरू हिकिड़ी वल्गरिटी पंहिंजे ज़बान सां, पंहिंजी सिंध सां, पंहिंजी ॿोली सां हिकिड़ी ख़यानत करे तव्हां इहे ॻायो था। अहिड़ियूं शयूं था ॻायो, यार छिनी वियो, यार इहा मूं खार में खोती धारे। इहा पंहिंजी ज़बान आहे? जंहिं बि ॻायो आहे मां उनखे चैलेंज थो कयां त तव्हां वञो पंहिंजी भेण, पंहिंजी माउ, पंहिंजी फैमिली सां वेही इहो गानो ॿुधो। जेकॾहिं तव्हां हुते मुतमइन आहियो त भले सॼी सिंध खे ॾियो। ऐं जॾहिं बि कैसेट एल्बम जॾहिं बि कयो आहे त जेको बि गीत ॻायो आहे, पर सभ खां पहिरियों जॾहिं एल्बम मुंहिंजे हथ में ईंदो आहे मां पंहिंजी फैमिली खे जे साम्हूं ॿुधंदो आहियां। त हिन में को अहिड़ो वर्ड त न आहे, अहिड़ो को लफ़्ज़ त न आहे, छो त मुंहिंजी फैमिली, सॼे सिंध जी फैमिली हिकु आहे। बाक़ी हाणे जेको इहो दौरु हले पियो, इहो सिस्टम हले पियो, यकीन कयो मां तमामु घणो मायूस आहियां ऐं शाइरनि खां बि मायूस आहियां। शाइर लिखनि कोन था पिया। लिखो, असीं वेठा आहियूं धरती जे लाइ, असीं पंहिंजी सिंध जे लाइ मुफ़्त में ॻाइण लाइ तयारु आहियूं, पर घटि में घटि शाइरी त ॾियो न। फनकार त शाइरी नथो करे।